उमरकोट पुलिस सोलंगी बिरादरी मथा ड्यूटी अटकाव ऐं पुलिस ते हमले जो केस दाख़िल कराए छॾियो। अदालती हुकुम ते कब्ज़ो खाली करण लाइ वियासीं त सोलंगी बिरादरी जे माण्हुनि हमलो कयो। FIR जे मतन में इहो ॼाणायो वियो आहे। पुलिस जूं वर्दियूं फाड़े मोबाइल ते पथराव कयो वियो, लठियूं हणी ज़ख़्मी कयो वियो। पुलिस जी FIR में इहो ॼाणायो वियो आहे, जॾहिं त FIR में गिरफ़्तार थियल हाजी सोलंगी, मोहम्मद अयूब, अब्दुल्ला सोलंगी ऐं शफ़ी मोहम्मद समेत 15 ॼणा नामज़द कया विया आहिनि। अहम ख़बर आहे, उमरकोट पुलिस सोलंगी बिरादरी मथां ड्यूटी अटकाव ऐं पुलिस ते हमले जो केस दाख़िल कराए छॾियो आहे। अदालती हुकुम ते कब्ज़ो खाली करण लाइ वियासीं त सोलंगी बिरादरी जे माण्हुनि हमलो कयो। पुलिस जूं वर्दियूं फाड़े मोबाइल ते पथराव कयो वियो, लठियूं हणी ज़ख़्मी कयो वियो। FIR में गिरफ़्तार थियल हाजी सोलंगी, मोहम्मद अयूब, अब्दुल्ला सोलंगी ऐं शफ़ी मोहम्मद समेत 15 ॼणा नामज़द कया विया आहिनि।